नाज़िम नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जो इजलास आहे तालीमी इदारा बंद करण या खुलियल रखण बाबत फैसलो कयो वेंदो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी जैसे नेशनल कमांड ऑपरेशन की जो अहम इजलास इन वक्त जारी है जेकी इजलास की सदारत वफाकी वज़ीर वफाकी वज़ीर असद उमर कर रहियो आहे। इन इजलास में सूबाई जेके तालीम जा वज़ीर आहिनि उहे शिरकत कनि। अॼु जे इजलास में जिन जो चवणु आहे त तालीमी इदारा 11 अप्रैल खां पोइ बि बंदि करण जे हवाले सां फ़ैसिलो करण ते गौर विचार कयो थो वञे। इन हवाले सां सूबाई जेके वज़ीर रमज़ान जे महीने में जेके कोरोना करे स्कूल आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञे। ख़ासि तौर ते हिन में हिकु 75 इहा बि आई आहे त पहिरीं क्लास खां 8वीं क्लास ताईं जे स्कूल खे रमज़ान जे महीने में बंदि कयो वञे, जॾहिं त 9वीं 10वीं जी जेके क्लासिस आहिनि उन्हनि खे जारी रखियो वञे। जॾहिं त कोरोना केसिस घणा रिपोर्ट थिया आहिनि, इन जी शरह 9 पॉइंट खां बि मथे आहे। उन ज़िले जा उन डिवीज़न जा समूरा स्कूल बंदि कया वञनि। अॼु MCC जे इजलास में इहे अहम फ़ैसिला कुझु देरि खां पोइ मतिलबु कयो। इन हवाले सां हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस बि थींदी। इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जे इजलास में रमज़ान जे महीने में तरावीह जे शेड्यूल जे मुताबिक़ इज्तिमा जे हवाले सां बि अहम फ़ैसिला थींदा। जी मुदस्सर, जी मेहरबानी।